थोड़ो बरसां ॻोठ उमर मंछी जी गवर्नमेंट प्राइमरी स्कूल में सकाफ़ती ॾियारे जे हवाले सां प्रोग्राम मल्हायो वियो। प्रोग्राम में स्कूली ॿारड़नि सकाफ़ती लिबास पाए क़ौमी गीतनि ते रिक्स कयो ऐं टेबलोस पेश करे ख़ूब दाद हासिल कयो। तमाम बेहतरीन नमूने सां उस्तादनि जी महिनत है। उस्तादनि में जेके ॿारड़ा टेबलोस पेश पिया कनि, तकरीरूं पिया कनि, तमामु महिनती उस्ताद आहिनि जिन में एतिरा ॿार तयारु कया आहिनि। ऐं उनखां अलावा हिन स्कूल जी सख़्तु ज़रीफ़ी इहा आहे जो हिन स्कूल जी बिल्डिंग जेका ज़बून थी वई आहे, छित जंहिंजी ठही वई आहे, अॼु बि ठही, पखा मथां ॾिना पिया आहिनि छित ते। सिंध जेका आहे, सिंध असांखे रुॻो ही टोपी अजरक जो ॾियारो कोन हूंदो आहे, पर असां सिंधी क़ौम जे लाइ हीअ गैरत ऐं अज़मत जो ॾींहुं आहे। असांखे पंहिंजी सकाफ़त बचाइणी आहे त असांखे अहिड़ा ॾियारा मल्हाइणा पवंदा। सिंध जी सकाफ़त जो ॾियारो मल्हायो वियो आहे। इहो तमामु हिकु बहितरीनु ऐं ख़ुशी जी ॻाल्हि आहे जो असांजा जेके स्टेक होल्डर्स आहिनि उहे असांजी सकाफ़त खे हूअं त हज़ारे सालनि खां वठी उनजो मान ऐं शान मथां आहे, पर असां पंहिंजे ईंदड़ मुस्तक़बिल जा जेके महिमान उन्हनि खे इहा ॼाण ॾियण जे लाइ ऐं हर साल जेको असां हीउ पंहिंजो प्रोग्राम मल्हायूं था सकाफ़त जो, त इन सां असांजे नंढड़नि मासूम ॿारनि खे बि इहा ॼाण मिलंदी त असांजी जेका सकाफ़त आहे सा हज़ारे सालनि खां पुराणी आहे। असांजी सकाफ़त जी 5000 साल पुराणी जेका मोहन जे दड़े खां मिले थी, पर उहो उन टाइम ते स्टेबल थियल हो ऐं उन स्टेबल थियल मां जेको असां अंदाज़ो लॻायूं था त सिंधी क़ौम उन वक़्तु बि इंजीनियरिंग में, तइलीम में, दिमाग़ में सॼी दुनिया खां मथे हुई, तॾहिं एतिरी सारी प्लानिंग जे तहत उहो मोहन जो दड़ो ठाहियो वियो हो। असांजा ॿारनि टेबलोस पेश कया ऐं तकरीरूं कयूं ऐं सकाफ़ती हवाले सां ही प्रोग्राम आहे। असांजो सकाफ़त जेका आहे असां 5000 साल पुराणी आहे। अजरक टोपी असांजो शान आहे। असीं सिंधी आहियूं, असांजी इहा अजरक टोपी असांजी सुञाणप आहे ऐं असांजा प्रोग्राम इहे बार बार थींदा रहनि। हर साल असीं इहो ॾियारो तमामु जोश जल्दी सां मल्हाईंदा आहियूं। टीम सां गॾु सचल सुमरो, धरती टीवी, दड़ो।